हर मौजूद दोस्तों एक अहिड़े शख़्स जी कहाणी जेको दुनिया जे शोर में रही करे बि पाण खे अकेलो महसूस करे रहियो हो ऐं हिन हमेशह सच लिखियो। हिन लिखियो त मां दुनिया में अजनबी आहियां ऐं पाण खां बि अजनबी आहियां। जेको दुनिया जो मशहूरु नावल निगार ऐं कहाणीकार हुयो, जेको 3 जुलाई 1883 में पिराग्यो शहर में जेको हाणोको ऑस्ट्रेलिया हंगरी आहे, उहो हंगरी जो हिसो आहे। ही हिकु जर्मन लेखक हुयो ऐं यहूदी ख़ानदान सां तालुक़ रखंदो हुयो। हिन सॼी ज़िंदगी पंहिंजी अंदरूनी कश्मकश में रहियो, जंहिंजो नालो आहे फ्रांज़ काफ़का। फ्रांज़ काफ़का हिकु जर्मन लेखक हुयो जंहिं तमामु घणा ई किताब लिखिया। काफ़का पंहिंजी उदास, पेचीदा ऐं अलामती लिखणनि लाइ तमामु घणो मशहूरु आहे। हिन लिखियो इंसान जी अकेलाई ऐं ऐं ताक़तवर निज़ाम जा ज़ुल्म हिन जा मौज़ू रहिया। हिन केतिरा ई मशहूरु किताब लिखिया, जंहिंमें द मेटामॉर्फोसिस, द ट्रायल, द कैस्टल ऐं अमेरिका। ही हिकु जर्मन लेखक हुयो, पर हिन जो जेको रूह हुयो उहो बेज़ुबान हुयो। संदसि इहा ई वजह हुई त हिन जो जेको पीउ हुयो वॾो बिज़नेसमैन हुयो ऐं तमामु घणो सख़्तु मिज़ाज हुयो। इहो ई सबबु हो हिन जी पीउ जी सख़्तु मिज़ाजी जे करे हिन जे तमामु लिखणनि में हमेशह ख़ौफ़, दबाव ऐं अकेलाई नज़र अचे थी। काफ़का पढ़ाई कई हुई वकालत जी, पर दिलि सां हू लेखक हुयो। काफ़का हमेशह अकेलाई में वक़्तु गुज़ारींदो हुयो। ही 1940 में जॾहिं 1924 में 40 सालनि जो हुयो त हिन खे टीबी थी ऐं संदसि वफ़ात करे वियो। जॾहिं वफ़ात जो वक़्तु आयो त हिन पंहिंजे दोस्त मैक्स बिरॉड खे घुरायो ऐं उनखे वसियत कई त जेके बि मुंहिंजूं लिखणियूं आहिनि उहे सभु साड़े छॾिजां। शायदि हिन मैक्स बिरॉड सोचियो त हिकु लेखक कीअं चई सघे थो त मुंहिंजी जेके कहाणियूं आहिनि उहो केरु समाज न पढ़े। पोइ हिन उन जा सभु किताब जेके आहिनि उहे छपराया हुआ। अॼु हू दुनिया जे तमामु वॾनि लेखकनि में शुमार थिए थो, फ्रांज़ काफ़का। हिन जो असुल पैगाम हुयो त जेको माण्हू जेसिताईं कंहिं जे कमु अचे थो त तेसिताईं हू वणे थो। जॾहिं हू कम जो नथो रहे त हू उनखे सभु विसारे छॾीनि था।